जॾहिं मेदा वक़्तु आती त पीछे ख़बर पो सही। अरे दे वॾे फिरा न जाड़ी पिया मावी अरे मारस पातर हां इतनी हण गुलाम खातर हण पोचड़ा हण जो आशा हण पातर तू भिरा किथा तू भिराई तू तो मेरा दुश्मन है दुश्मन रुगाई कड़ा दफा का बंदूक आवे हथ ऐं सब करे पहलू तो तेकू मरे सा पीछे थुले गुलाम कादिर को ऐं सब के आखिर च शौकू को उफत मरे सा यो ढोलू दा तू साना वाइदा ना तई बुधो। अरे तू असा के तो धमकी दी असा के सो शौको के लायंस कल गुलाम कादर हड़ी से जूता हण पोचड़ा उधर पे हण हां केड़ी हण पातर उधर पे केड़ी हणो से छाए वडा बाबा तू सारा दुश्मन उधर पे अकेला देख मरे दे पियो बल रहते बेकू बेक हथा थनी अरे वडो ठहु को थिया चुप रहते या तो थमी सिधी ना इंसाफी है। अरे हेलो तो हेलो मैं मलवेंदा पिया पर पलांत पुराने कोनी थिंदे वडा बाबा भला सा धमकी प्यारे जाए हर सपादर में कना हण सो तरते याद रखी मोलू पलांत पुराने कोनी थिंदे उनको ढोलू राजू कुरोलू तू ताकड़े बाग दे गिदरे हो चुप रे हेलो जवाए ढोल चल तवरी रखा है बटे पात्र हेलो निकल पाते जा फिर बाबा साईं ॾिठो शौक़ु ऐं गुलाम कादर जो कमु अहिड़ी कई सूस जो राजन खे ॾसरींदो उहो बि यम करे। बादशाह एडी वडी तुझी असांजी दुश्मनी ना है पर जेकॾहिं हुजे भी हिन जगह ते विसारे छॾबी आहे। विसारण या न विसारण सां कहिड़ो फ़र्क़ु? हिते दुश्मनी विसारींदी त हिक ॿिए जे कम अची सघूं था। तूं कहिड़े कम ईंदी? घणे खां पोइ ॼाण तोखे सटको ॾिनो पर ॿियो कुझु न त ज़ोर त ॾेई थो सघाए न। सर हिन ॿिन्ही जो छा कयूं? हिन ॿिन्ही खे चालान करे जेल मोकिले छॾ। न कुझु छॾो ॾियूं न चालान करे न। सर खाने जी खबर पइजी वई आहे। कंहिं तरफ़ निकितो आहे? सर मुखबर जी ॼाण मुताबिक़ बहादुर खान जे ॻोठु वञे पियो। पोइ निकिरण जी तयारी कयो मां बि तव्हां सां गॾु हलां थो। चइबो त मुखबर बि जाम रखिया अथऊं। माई वदी ॾाढा कुटे ने असली एॾा कुटे ने जो मथा ही फिरा छोड़े ने अरे अल्लाह पथोड़ी कर बंदूक दा लेथण खंडे लेथण पीछे देखी ढोलू दे कमाल है। खबर आ मुखे बंदूक हलाइंदो है। अफसल दुश्मनां दे धाने कढी छोड़े ता धाने मां वदी तू कर बंदूक खंडे पीछे दिखी जा ढोलू दा कमाल अल्लाह ढोलू राज कुरोलू ए केड़े बाग दे अंबन तो सिहाने न मारी मां वदी न अगे उना दुश्मन ॾाढा कुटिया है। अम्मा छॾीस बेचारे के छोती चवीस। अम्मा वदी देख देख कदर करण वाला दी अखी पदरी अख देख चोदी वांगे चमकदी पई है। और ढोलू है गाल बुध ये दो
छोकिरीअ ॾे न ॾिस मां घणो सठो थमाए जे हिते रहणो अथई त इज़त शराफ़त सां रहो जेॾा त निकिरंदो थी हलंदो थी माई वॾी मैं फज़ीलत न आहियां बाक़ी अजाइब जा इल्ज़ाम न ॾे जेके न त पीछे मैं भी तू मोह कर भाॼी वैसे ही चाचो चिभड़ वांगे जान छुटी पवंदी अम्मा जे करे ढोलू वयो त पोइ ज़मीन जो कम केर कंदो हिन खां सवाइ ज़मीन जो कम थी पवंदो ज़मीन जो कम मां वॾी ऐसा मत रुका में कुछ बंदूक गेंदो बंदूक पीछे दिखी जो दिलावर दा को भी था मानू आया खबर पोसस बंदूक सिधी गोदिया अच ढोलू राती को रोलू ते कु छोड़ दे मोहा ॾिस बीह ॾिस वरी कद बुत ॾिस जवान जो जेके बंदूक वठी ॾिया त वरी दिलावर खान जे माण्हुनि सां मुक़ाबला करे अरे बुढ़ी मर वेहो डीएसपी साहब वेहो वेहण खां बहितर आहे त कम जी ॻाल्हि कयूं बहादुर ख़ान हुकुम कयो साहब मां तव्हांजे कहिड़े कमु अची थो सघां मुंहिंजे कम ईंदव त फ़ाइदे में वेंदव न त हालार ख़ान जीअं तव्हांखे बि शहर छॾे वञणो पवंदो धमकी न डीएसपी साहब धमकी न मां कानून जो क़दुरु थो कयां इन करे धमकी न किथे ईअं न थिए साहब त मां कानून वारनि जी इज़त करणु विसारे वियां मां तुंहिंजी इज़त जो मोहताज न आहियां घणी ॻाल्हि करण खां बहितर आहे त मक़सद जी ॻाल्हि कयो मूं ख़बर ॿुधी आहे त तव्हां ख़ान जी लिक छप में मदद पिया कयो मां जंहिंजी बि मदद कंदो आहियां खुले आम कंदो आहियां लिकंदा उहे आहिनि जेके कमज़ोर हुजनि मुंहिंजे सवाल जो इहो जवाबु न आहे तव्हां हिते खामखा झंग पिया लताड़ियो तव्हांखे हिते सवाइ कखनि जे ॿियो कुझु बि न मिलंदो केरु हथु अचे थो ऐं केरु नथो अचे इहो असांजो मसइलो आहे तव्हांजी भलाई इन्हीअ में आहे त उन्हनि भाॻोड़नि खां पासो कयो ऐं उन्हनि जी मदद करण जे बजाए असांजी हेल्प कयो मां अॼु ताईं कंहिं ॾोहीअ जी मदद नाहे कई इहो बहादुर ख़ान जो असूल आहे ऐं अॻिते बि कंहिं गुनाहगार जी मदद न कंदुसि ठीकु आहे बहादुर ख़ान मूंखे तव्हांजे ज़बान ते पूरो इतबार आहे ऐं मां उमेद थो कयां त तव्हां कानून जो पूरो पूरो साथ ॾींदव ऐं का बि तव्हांखे ॼाण मिलंदी त असांखे इतलाउ कंदव मुकबरी करणु असांजे फितरत में न आहे बाक़ी गुनाहगार खे मां पनाह कोन ॾींदुसि इहो बहादुर ख़ान जो तोसां वाइदो आहे सोनी कीअं बि करे सोनीअ खे हिन घर में वठी आ सोनी सत्य को रेस मां त ॾाढी कोशिशि कयां थी पर उहा जेकी खेरा आहे न घर में पेर खोलणी कान थी ज़रूर कंहिं कमकार सां ख़ैरां ॿाहिरि त निकिरंदी हूंदी न पहिरें त ॿाहिरि निकिरंदी पर जॾहिं खां मूं ते शक थियो अथसि न शक न है पर पूरी पक्का पक अल्लाहु अकबर हीअ औरत त कॾहिं सुधरणी न आहे न सुधर जाऊं अधरा जो कमरे में ज़ाल जी जाइ ते नौकरियाणी अचे पोइ शक जी गुंजाइश आहे भली पर सोनीअ खे मां कहिड़े कम सां बि पंहिंजे कमरे में घुरायां पर तुंहिंजो शक इहो ई साॻियो बहाना त कम जा ई हूंदा आहिनि रेस मां वञा अञा तूं बीठी आहीं वञ पर कन खोले ॿुधी छॾ जॾहिं मां कमरे में न हुजां त तूं आईंदा कमरे में अकेली न ईंदी कर वॾी वहमी औरत आहे सगला तूं छा थी सम्झे त तुंहिंजे इन शकनि जे करे तुंहिंजी इज़त मुंहिंजे नज़रुनि में वधंदी कॾहिं बि न तुंहिंजी इज़त अञा बि मुंहिंजे नज़रुनि में किरंदी थी वञे तुंहिंजे दिलि में मुंहिंजी इज़त नाहे रही पर मूंखे बि तुंहिंजी इज़त जी ज़रूरत नाहे त पोइ वञी धूड़ पाए औरत जेके मर्द जे इज़त जी ज़रूरत कोन्हे शर्म कर छा तव्हां में असांजी एतिरी उमेद बि नाहे न न तव्हांजे अॻियां ही हिकु मामूली कमु आहे
तव्हां सब कुछ करे सको था। तव्हां जे अॻियां इहो मामूली कम आहे। डीएसपी जे मथां ज़ोर रखंदव त मुंहिंजो नालो FIR मां निकिरी वेंदो। ॾींहं ॿिनि में इहो कमु करे छॾियो, न त पोइ मुंहुं में का बि उमेद न रखिजो। ठीकु आहे, मूंखे तव्हांजी फ़ोन जो इंतज़ारु रहंदो। मां हिते अलाए कीअं पहुती आहियां। महिरबानी करे मूंखे मुंहिंजो न्याणी मोटाए ॾियो। तुंहिंजी न्याणी खे मुंहिंजे माण्हुनि त नाहे खयो जो मां तव्हांजी न्याणी तव्हांखे मोटाए ॾियां। बाबू, तव्हांजा हथ ड्रिघा आहिनि। जे तव्हां थोरी कोशिशि कंदी न त मुंहिंजी न्याणी मोटी ईंदी। ठीकु आहे, मां उन्हनि माण्हुनि सां मिली उन्हनि जे मथां ज़ोर रखां थो, पर पहिरियां तो ॿुधाए तूं कोशिशि कई आहे? साईं, हू जेकी नाहे तव्हांजे ॻोठ जो मुनीर ऐं बशीर, मुनीर बशीर? ये केरु आहिनि बालू? उतार ये पंहिंजे ॻोठ खां ॿाहिरि आहिनि। उतार साईं, इहे त कंहिंजे चवण में ई न आहिनि। बालू, तूं सुबुह सां हिन सां गॾु वञी उतां जांच करे अच। उतां मां जांच करे आई आहियां। उनखे ख़बर आहे त मुंहिंजी छोकिरी किथे आहे। जेकर तव्हां थोरो ज़ोर रखंदी न त ठीकु आहे, मां उन्हनि सां मिली करे उन्हनि जे मथां ज़ोर रखां थो। ख़ुदा कंदो त तुंहिंजी न्याणी जी ख़बर पइजी वेंदी त तुंहिंजी न्याणी किथे आहे। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। अॼु त मुंहिंजी बि मत खसिजी वई। छोरीअ खे अकेलो छॾे आई आहियां। माई वॾी, इथां कहिड़े मिरू आहिनि जो सोणी को खावे सन। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। बाजे मिरू हुजनि हा न त खैर हो, पर ॾिसे थो पियो न त अॼुकल्ह जे माण्हुनि जा अरवाह ई सफ़ा मिरुनि खां मथे चढ़ी विया आहिनि। हाणे तव्हां हिते बीहो त मां वञी छोरीअ खे वठी अचां। माई वॾी, तू हिते खड़ू खड़ू, मैं आप वेंदा, मैं सोनी को घेना दा। तो सा कोन ईंदी? क्या मैना गाना सी ढोलू ना? खैरां जे सिर ॾे खैर हुजे। अब मां भी कुराड़ी साल बाखों भी पंधु कोन थो थिए पियो। हाणे वञ ढोलू, वञी छोरीअ खे वठी आ। माई वॾी, ई जोगियो से ई जो आयो से उ ढोलू राज कुरोलू सब नहीं कुरोलांदा। है अम्मा है, तो अब सियाणे खे मोकिलियो आ। हिन सां काथे ते चे सोणी? अम्मा, खैरां जे सिर ॾे खैर हुजे। जे ढोलू असां खणी न बि सोणी आई न त पछाड़ीअ ढोलू त उते वेठो हूंदो। ढोलूअ जे वेठे को बि माण्हू ईअं इन तरफ़ कोन लड़ंदो।
असां ते चक्कर ई ॿिया आहे जिते माई वॾी को ॿुधांदा ख़बर पवंदी ढोलू राज कुरोलू ए छोरिया असां कुरोली वेंदिया आहिनि ओ छोरा खैर ता है अरे छो घोड़े जी डुक थो अचे माई वॾी मैं वॾा कम कराया वॾा कम जे ॿुधसी न इनाम ॾेसी इनाम इनाम जो मैं खबर है अग च में जी कदम न ठही ए मतलब जरूर ठहे खैर आजे सर दे खैर हो जे तो जी तो हुआ भी कान ठहंदी गाल कर यादी ठहे या न ठहे पर मेरी जरूर ठसी अरे हाने गाल भी कंदे या वेठो मथे में सूर विझंदे अमा वॾी ओ कानिका क्या है नाला यो सोनी या सोनी को किथी पे वने हवेली दही जदे आप एदे कम ते आंदो न तदे ओ मौत पे त पो रोज घन वेंदी त हवेली च त पोइ मुआ तो सोनी के रोकियो कोने है जे के ओ वक्त ओ कुरो कहा पे हकीकत की खबर पया तडिया ये दाना अरे छोरा तू कदे भी कोन सुधरंदे मुआ वाचर कदे भी न सुधर जाए हां हल्लड़े क्यारी कज जुड़े में जदी थुली तेरा हाथ गिरा चंगवार चुप कर मुकाम जी चिब अम्मा काडे अचा थी बड़े अचा थी वना वनी हुन के छोरी ने भाग्य के वठी अचा दे खबर भाजो कर खाया ये मां सा कोरमा दिसो नता बस हाने बस मूसा वात पटे थी गलाए सोनी सद को सोनी तू इन सा न पुजंदी मुखे गलहण दे मां तो सा नया डाणे इन वक्त ये मूसा गड्डा है तू हिन हवेली जी मालकिणी आहे छा जो तू हिन सा गड्डो आहे ऐ मां हिन सा गलाए न सका सोनी सद को रे सियाणी हाणे तुझी भलाई इन में आ त हिता महल सा पंजा पैर ड्राए न सोनी न छडे त पंहिंजे दिल जी बाहर कढे ऐं पंहिंजो अंदर ठारे अंदर त तहां जा सड़ल आहिनि पर तोखां कुछ घटि छोरी तू मूंसां बात थी हणे न रे सियाणी न ये मूंसां गॾु आहे ऐं मां चवां थी कि तो हींअर हली वञ न त तू केर थींदी आहे मुते हुकुम हलाइण वारी अचो सोनी असां ॿई कमरे में हलूं काडे जहाज लॻियो पई वञी अरे खैरा जे सिर दे खैर हुजे कारी बिल्ली वांगुर रस्तो जरूर रोके अरे जन्नत दुनिया सुधरी वई पर तू न सुधरंदी हां मां नया सुधरी आई जे कदे मां नया सुधरी न तो महला तू तो बना हिन ठहरायूं अदी हाने इने को पहिरियों जो खणी मुजो दिमाग फिरे और ये जुंडा पटे तरीके देखो हाने परे थी तो मां वन्या है ठिका की थी दे माई तो होश में ही कोने ओहे वरी केड़ी होश में हुंदी आए अल्लाह छाती समझे पंजो पाण के लगे थो तो सोनी हवेली में आई है तॾहिं त खैरा ये थबा खाईंदी थी अचे तोड़ा फोटारे न दिस माखे रुगो इहो बुधाए त मुजी छोकरी किथे आ मैं खैरा मां औरतुन जी इज्जत थो कयां इने करे तू वधी वई आ हाणे भलाई नहीं में थई त इतो ही मोटी वन पर जे न मोटियस त छा कंदे चिभाट जी वेंदी है खैरा चिभाट जी वेंदी है न कर
चवाएं थो ये मश्करियूं छॾे ॾे कुछ बुरदबार थी हरबोरी न कर दिलावर खान जे पेरनि हेठों चङा भला हाथी जी बाट दिया त पोइ तो जहिड़ी इन भोलीअ जी छा मजाल आहे खैरा जे सर ॾेखारियो हुजे जंहिंखे तूं भोलड़ी थो चए न उहा शीण अथई शीण जेकॾहिं हिकु चंबो शीण जो लॻी वई न त हे मुंहुं हिन पासे हूंदी बस कर फहम अटी करे इज्जत सां बि ॻाल्हाईंदी कर मर्दनि सां वॾा बाबा संभाल आपको संभाल करा लिखो रे तूं चवाएं थो लिखो मां ॿुधाए थी छॾियां मूंखे हेतिरा टुकड़ा कंदे न पर ईअं न वेंदसि छोकिरीअ वठण खां सवा मुंहिंजी छोकिरी पैदा कर मां हवेलीअ वञां थी ॾिसां थी त मूंखे केरु थो रोके खैरा जे सर ॾेखारियो हुजे अचे देह जो मालिक हे थियो आहे वॾा बाबा जल्दी वञ त हवेली ते गंद न करे खैरां उधर ते खैरां खे गंद करण खां सवा ॿियो ईंदो छा आहे हिन महिल ताईं गंद ई त कयो अथई ॿियो कयो छा आहियो न पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ मोलू अॼु हुनखे हवेली गंदी करणु कॾहिं न ॾिबी